अल्लाह जो नबी तो चए ते मुंहिंजा उम्मतीओ राग दिल में निफ़ाक़ खे ईअं तो फुटाए जियां पाणी पोख खे तो फुटाए। अल्लाह जो नबी तू चवे ते मुंहिंजा उम्मती केर तोखे रतई पूज जो प्यालो भरे जे ऐं तोखे चवे त यार रतई पूज जो प्यालो पिया राग बुध नबी से फरमायो हो रतई पूज जो प्यालो पी जा पर राग न बुध जा। राग इन खां वधीक हराम थई छो त रतई पूज जी प्याले पिण सां तुंहिंजी दिल ख़राब थींदी सेहत ख़राब थींदी पर राग जे ॿुधण सां तुंहिंजो ईमान ख़राब थींदो। अल्लाह जो नबी तू चवे त राग न ॿुधो। अल्लाह जो नबी तू चवे त राग हराम आ। ज़ाल थी मुड़स खे चवे त मुंहिंजा बच्चा वञी होटलुनि ते ड्रामा ऐं फिल्मूं था ॾिसनि परावनि घरनि में वञी टीवी था ॾिसनि। हाणे मुंहिंजे बच्चनि खे या टीवी घर में वठी ॾे न त मां बच्चनि समेत माइटनि ॾे हली वेंदी माए। मुड़स भी चयो बाबा छॾ अल्लाह जे रसूल खे विकिण या 30,000 जी डगी वठी आ 10,000 जी रंगीन टीवी। हाणे जंहिंमहिल असांजे घर में मौसीक़ी राग ड्रामा ऐं फिल्मूं अची आ पोइ सम्झजां त मोहब्बत रसूल दिल में वई। असां त इहो सम्झो आहे वधीक तव्हां पढ़ियल लिखियल वेठा हो तव्हां ॿुधायो त मोहब्बत रसूल छा खे चइबो। अल्लाह जो नबी तुझी ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना हब्ब इलैहि। सारी कायनात जे इंसाननि खां वधीक मोहब्बत अल्लाह जे रसूल सां हुजे। अल्लाह जो नबी तुझी खालिफुल यहूद वन नसारा यहूद नहीं नसारन जी मुखालिफत कयो। कुस्सु शवारिब वफुल्हा मुछू कटायो दाढ़ी छड़े जो यहूद नसारन जी मुखालिफत कयो। अल्लाह जो नबी हिय तो चवे नफ्स तो चवे अड़े दाढ़ी रखंदे मानू मुल्ला चवंदई। ज़ाल थी चवे त कड़े मौलवीअ सां तुंहिंजी संगत थी वई जो हाणे ही दाढ़ी रखी अथई। दोस्त यार मेरा ही ताना पिया ॾियनि अड़े जवानीअ में तो दाढ़ी रखी। हाणे मुसलमान चयो बाबा छॾ अल्लाह जे रसूल खे हल ठुल जी सेलून ते हली दाढ़ी कूड़ा। हाणे जंहिं वक़्त में दाढ़ी कूड़ाइण जे लाइ हज मट वेठासीं पोइ सम्झजां त मोहब्बत रसूल वई हली। ज़ाल जेतिरी भी नबी सां खे अहमियत न यार जेतिरी भी नबी सां खे अहमियत न इहा मोहब्बत असांखे सम्झ में नथी अचे त कहिड़ी मोहब्बत आहे मुसलमान। मोहब्बत रसूल ईअं हुजे जीअं सहाबा जी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो पुत्र अब्दुल रहमान बदर जी लड़ाई में अबू जहल जी फौज में बीठो आ। हज़रत अबू बकर सिद्दीक़ नबी सां जी फौज में बीठो आ। लड़ाई थी अल्लाह सही मुसलमानन के फतह ॾिनी। 70 काफिर क़त्ल थी विया 70 कैद थी विया। बदर जी लड़ाई खां बाद हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो पुत्र अब्दुल रहमान मुसलमान तो थे नबी से ते कलमो तो पढ़े घर आयो। पंहिंजे पीउ खे चई बाबा बदर वारी लड़ाई में केतिरा दफ़ा तू मुंहिंजी तलवार जी वार में आए पर मां तोखे पंहिंजो पीउ समझी करे छॾे ॾिनो। त हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो पुत्र अब्दुल रहमान जी करे तू बदर जी लड़ाई में मुंहिंजी तलवार जे वार में अची हा
तमा तो के पांजो पुट न बल्कि मोहम्मद जो दुश्मन समझी कत्ल करे छजई या मुंडी लाहे छजई या इनके चबो थव मोहब्बत रसूल। कुरान भी तुझे कुल्लिन का न आबाउकुम व अबनाउकुम व इख्वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अम्वालुन इक़्तरफ़्तुमुहा व तिजारतुन तख़शौना कसादहा व मसाकिन तर्ज़ौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही। दो सिपारो सूरत तौबा तो पढ़ा। अल्लाह से फरमाए मुझा सोना मोहम्मद तू पान चोए मुसलमानों जी करे तवाजा अबू अम्मा तवाजू औलाद तवाजू जालू तवाजा भाईर तवाजू भेनरू तवाजो कुटुंबई कबीलो तवाजू जगहूं तवाजू महलातू तवाजी तिजारत व्यापार अल्लाह अल्लाह जे रसूल खो वधीक महबूबन फतरब्बसू पो अल्लाह जी अज़ाब जो इंतजार कजो। सब को वधीक मोहब्बत अल्लाह जे रसूल सां रखनी आ। छो न मोहब्बत रखजी अल्लाह जे रसूल सां छो त माण्हू कंहिं माण्हूअ सां मोहब्बत कंदो आहे हुस्न जी करे जमाल जी करे। ॿुधाए ठुल जा मुसलमानो नबी से खो वधीक हसीन केरा नबी से खो वधीक सोनो केरा जो उन सां मोहब्बत रखजे। एॾो हुस्न हुयो एॾी सूंह हुई एॾो जमाल हो जो हज़रत हसन नबी से जे चेहरे मुबारक ॾे निहारे करे चवे तो अहसन मिन कलम तरकत आईनी व अजमल मिन कलम तलिद निसाउ। ओ मुझा सोना मोहम्मद दुनिया में काड़ी अखी काने का जेको जेका तोरे चेहरे जड़ो चेहरो दिसी सके। दुनिया में काड़ी माई काने का जेका तो जड़ो बच्चो जने सके। खुलिक़त मुबर्रअ मिन कुल्लि ऐबिन कअन्नक क़द खुलिक़त कमा तशाउ। ओ मुझा सोना मोहम्मद अल्लाह तो के हर ऐब खां पाक करे पैदा कयो सोना जीअं तो चायो पे ईअं रब तो के ठायो पे। मोहब्बत कभी है हुस्न जे करे ॿुधायो नबी से को वधीक हसीन केरा एॾो हुस्न हुयो एॾो जमाल हो जो मुंहिंजी अम्मा आशा एक दफ़े आसमान ॾे निहारे करे चयो आसमान नाज़ न कजा नखरो न कजा लना शम्सु वलिल आफाक शम्सु। तोखे भी सिजुआ मुखे भी सिजुआ पर तारो सिज सुबह जो उभरंदो आ त गुरूब बादल इशाई मगरिब खां बाद लही वेंदो आ पर मुखे जेको रब मोहम्मद मुस्तफा जी सूरत में सिज ॾिनो आ जीअं जो मुंहिंजे सोने जी नबूअत जो सिज उभरो आ क़यामत ताईं इनखे गुरूब ईंदो ई कोन ॾींहं जो त चिमके थो पर त तुलो बादल इशाई रात जो भी ये तो चिमके जी ॾींहं जो चिमकंदो आ। मोहब्बत कबिया हुस्न जे करे मोहब्बत कबिया सूह जे करे ॿुधायो नबी से को वधीक हसीन केरा ॿुधायो असां जे सोने नबी को वधीक सुहिणो केरा जो उन सां वधीक मोहब्बत रखजे। एॾो हुस्न हुयो एॾी सूह हुई एॾो जमाल हुयो असां जे सोने नबी जे चेहरे मुबारक में जो जॾहिं नबी साईं मके खां मदीने हिजरत करे पिया अचनि मदीने जे मुसलमान मुसलमानन में अजीब खुशी आ कि जबलन जे चोटन ते चढ़ा बीठा हन नबी साईं जी ज़ियारत जी ला के छप्पर नहीं छनन ते चढ़ा बीठा साईं जे हुस्न जी झलक ॾिसण जी ला के पंहिंजे खजन ते चढ़ा बीठा नबी साईं जो दीदार पसंद जी ला मुसलमान त आया पर मदीने जा यहूदी भी नबी साईं जो दीदार पसंद जी ला चे रस्ते में बीठा यहूदिन जो हिकिड़ो आलिम हज़रत अब्दुल्ला
अब्दुल्ला बिन सलाम फरमाए तो मां तोरे ते इंजील जो मुतालो कयो कुछ सवालात याद कया ताज मुसलमानन जे नबी को मां ये सवाल कंदुसि पर अब्दुल्ला बिन सलाम फरमाए तो जडमल मुझी मोहम्मद मुस्तफा जी चेहरे ते नजर पई सवाल सब विसरिया बेसाख्त उन जी जुबान में लफ्ज निकलिया हाज़ल वजहु लैस बिकज़्ज़ाब ओ मदीने जा मुसलमानों मुबारक हो जो ई चेहरो कूड़ो चेहरो ना है ई सच्चे मोहम्मद जो सच्चो चेहरो आ नबी से जो चेहरो मुबारक ॾिठई उते ही कलमो पढ़े करे मुसलमान थे मोहब्बत कबिया हुस्न जे करे ॿुधायो नबी से को वधीक हसीन केरा या मोहब्बत कबिया सखा जे करे बाबा को वडेरो सखी हूंदो नी पोइ असां मौली भी उन जे कंध के चुमियूं ॾींदा त मदरसे में चंदो जाम ॾींदो बुधायो नबी से को वधीक सखी केरा एडा सखी हुआ जो मुझी अम्मा आशा फरमाई थी जिया तेज हवा घुलंदी आ घर घर में घिटी घिटी में महले महले में पहुंचंदी आ ये मुझे सुने मोहम्मद मुस्तफा जी सखावत भी हर जाए ते पहुंचंदी ही एडा सखी हुआ जो एक दफे हातिम ताई जे पोटे जो हजरत हुसैन सही सा मुनाजरो थो हातिम ताई जे पोटे जो हुसैन मां उन ॾाॾे जो पोटो आहियां जंहिंजी जगह के 10 दरवाजा हा कंहिं दरवाजे खां ग़रीब ईंदो त लटा मिलंदासि कंहिं दरवाजे खां मिसकीन ईंदो त चांवर मिलंदासि कंहिं दरवाजे खां कोई यतीम ईंदो त उनखे पैसा मिलंदा हा मुंहिंजे सोणे हुसैन से फरमायो ओ हातिम ताई जा पोटा ही तुझे ॾाॾे जी सखा जो कहिड़ो कमाल आ मां तोने नाने मोहम्मद मुस्तफा जो नवासो हा जंहिंजे झूपड़ी की दरवाजो त हिकिड़ो हुयो पर जेको भी मुंहिंजी नाने मुस्तफा जी दर ते आयो त ॿिए दर ते वञण जी ज़रूरत ई कान पइसि ॿिन्ही जहाननि में अॾिजी वियो सखावत कबिया सखावत जी करे भी मोहब्बत कबिया बुधाए फुल जा मुसलमानों नबी से को वधीक सखी केरा जैसा मोहब्बत कजे या मानू कैसा मोहब्बत कंदो आ बाज जी करे शफकत जे करे सही अब्बू अम्मा मेहरबाना अब्बू अम्मा शफीका तंजी करे उन्हनि सां मोहब्बत कबी पर फुल जा मुसलमानों अब्बे अम्मा जी शफकत काथे नबी से जी शफकत जो मुकाबलो करे सगंदी एडा हिन उम्मत जे मथों शफीक हुआ एडा हिन उम्मत जे मथों मेहरबान हुआ जो अल्लाह से फरमा लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम ओ मुसलमानों मुबारक हो जेवा अरे नबी मा तवा के दिनवा अरे मेहरबान नबी तवा जी भांगी में आयो आ जेको एडो तवा जे मथों मेहरबान आ एडो तवा जे मथों शफीका जो तवा के तकलीफ थी पहुंचे तो मोहम्मद मुस्तफा जी दिल जुरो थी तो मुखे तकलीफ थे मुझी उम्मत के तकलीफ न थी एडा मेहरबान हुआ पंजी उम्मत जे मथा जो हज्जतुल वदा जे मौके ते नबी से हिकड़ो दुंबो ज़िब कयो दुआ घुरूं या अल्लाह ही दुंबो मां पंहिंजे तरफों पंहिंजी आल अयाल जे तरफों कुर्बानी थो कया वरी बे दुंबे खे ज़िब करे नबी से दुआ घुरी या अल्लाह हाणे क़यामत ताईं जेके भी मुंहिंजा गरीब उम्मती जन के कुर्बानी जी ताकत ना है मां मोहम्मद मुस्तफा ये कुर्बानी उन्हनि पंहिंजी गरीब उम्मतन जे तरफों कया थो जीअं उहे गरीब भी कुर्बानी जे सवाब खां महरूम न थियनि अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम कुरान तो फरमा एडो तवा ते मेहरबाना एडो मोहम्मद मुस्तफा तवा ते शफीका जो तवा के तकलीफ थी पूछे तो मोहम्मद मुस्तफा जी दिल जुरे थी तो मुखे तकलीफ थे मुझी उम्मत के तकलीफ न थे अल्लाह अकबर एडा शफीक हुआ जो एक दफे हजरत अब्बास की फरमायो चाचा इन्हें जमजम जे खूह मां पानी जो डोल त कढो
जी साईं ज़मज़म जे खूह मां पानी जो डोल कढियो फरमायो हिकिड़ो पानी जो प्यालो भरे जो नबी साईं के पानी जो प्यालो भरे ॾिनो हो हदीस में चे तो साईं जन उन प्याले मां हिकिड़ो ढुकड़ो भरियो वरी पंहिंजी वात मुबारक वारो पानी ओभर मुबारक वारो पानी प्याले में विधऊं प्यालो उन डोल में विधऊं फरमायो डोल ज़मज़म जी खूह में फिटो कयो साहबाज के सही में छा हिकमत है नबी से फरमायो तवां त सुबुह ऐं शाम मां मोहम्मद मुस्तफ़ा जी ओभर पियो पिया हाणे क़यामत ताईं जेके भी मुंहिंजा गुनहगार उम्मती ज़मज़म जो पानी पीअंदा उन्हनि खे भी मोहम्मद मुस्तफ़ा जी ओभर नसीब थी वेंदी एडा कि न उम्मत जे मथों शफीक एडा कि न उम्मत जे मथों मेहरबान होया जो अल्लाह से फमा अजीजुन अलैहि मा अनतुम तवा के तकलीफ थी पूछे तो मोहम्मद जी दिल जुरे थी तो मुखे तकलीफ थे मुंहिंजी उम्मत के न थे